हींअर मां हिन महफ़िल जे मोहर साहिब रिहाण कुर्बान मंगी साहब खे सॾण खां अॻु में कंहिं ॾाहे जो हिकिड़ो मुख़्तसिर कौल आहे जेको मूंखे हिन वक़्तु कुर्बान मंगी साहब जे लाइ यादि अची रहियो आहे। कंहिं ॾाहे चयो त हा, असां नंढड़ा आहियूं राइफल में पयल गोलीअ जेतिरा। कुर्बान मंगी साहब खे गुज़ारिश त हू अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल मुंहिंजा दोस्तो, मुंहिंजा मोहसिनो, साईं ग़ुलाम अब्बास भंबरो साहब, असांजी मैडम नजमा नूर फुलवट साहब, असांजे नंढपण जो दोस्त साईं मुख्तार मलिक साहब, साईं अदल सुमर साहब, साईं एजाज़ गुल साहब, साईं मोहम्मद यूसुफ खुश्क साहब, ऐं असांजा साईं डॉक्टर ग़ुलाम रज़ा भट्टी साहब, ऐं हिन फंक्शन खे ऑर्गनाइज़ करण वारो असांजो दोस्त साईं फिदा हुसैन वसाण साहब, ऐं हिन पूरे हाल में वेठल मुंहिंजा सोशल वर्कर दोस्तो, मुंहिंजा अदीब दोस्तो, मुंहिंजे स्कूल जा कुझु साथियो, मुंहिंजा रोटरी जा दोस्तो, ऐं सखर रोड़ी हैदराबाद ऐं ॿियनि शहरनि खां आयल मुंहिंजा प्यारा महिमान, मुंहिंजा दोस्तो, अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरियों त मां पाण खे इन जे लाइक़ु कोन पियो सम्झां त हीअ जेका रिहाइण आहे उहा मूंसां रचाई वञे। ऐं मुंहिंजे ख़्याल में त 2 या 3 साल थिया आहिनि त हमेशह असांजे दोस्त फिदा वसाण साहब जी मूंसां इहा हमेशह इहा हिकिड़ी फरमाइश रही हुई त मां तोसां हिकिड़ो तमामु वॾो जशन करणु चाहियां थो। मां ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में फिदा साहब खां इहा ॻाल्हि न लवाए वेंदो हुउसि, पर उन ॾींहुं फिदा साहब मुंहिंजे स्कूल में अची वेही रहियो, चई मां डेट तइ करे हाणे तूं काॾे वेंदे। सो जॾहिं डेट तइ थियल हुई त मूं बि चयो ठीकु आहे, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। सो अॼु हीअ फंक्शन असांजे फिदा साहब जी ख़्वाहिश ते हिते थियो आहे। मां हुनजो थोराइतो आहियां जे मूंखे इन लाइक़ु सम्झो। दोस्तनि मुंहिंजे लाइ इलाही ॻाल्हियूं कयूं, पर मां सम्झां थो त मां इन जे लाइक़ु बिल्कुलु न आहियां, छो जो इहे कम मूं अकेला कोन कया आहिनि। मूं ज़िंदगी में जेको बि कमु शुरू कयो आहे, ख़ुदा ताला उन कम में मूंसां हमेशह अहिड़ा भला दोस्त मोकिलिया आहिनि जिन उन मुंहिंजे कम खे आसान कयो आहे ऐं इज़त मुंहिंजी थी आहे। बेसिकली इहो सॼो क्रेडिट उन्हनि दोस्तनि जो आहे जिन मूंसां सॼी दिलि सां साथ ॾिनो आहे। उहा कहिड़ी बि फील्ड हुजे, उहा चाहे अदब जी फील्ड हुजे, चाहे सोशल वर्क जी फील्ड हुजे, मूंखे नंढे हूंदे खां वठी करे सुठनि माण्हुनि जी सरपरस्ती मिली। उन में ग़ुलाम अब्बास भंबरो, असांजो साईं हादी बख़्श लाड़क, साईं मौला बख़्श लाड़क चई सघे थो, डॉक्टर तरीर अब्बासी, उस्ताद अतामंद हामी, ऐं मुंहिंजा उस्ताद जिन मूंखे पढ़ायो, मुंहिंजो उस्ताद नवाज़ केर प्रेस जो उस्ताद, मुंहिंजो उस्ताद इन स्कूल जो साईं फज़ल अली शाह, ऐं मुंहिंजे स्कूल जा उस्ताद साईं ग़ुलाम अहमद फुलवट साहब। त मुंहिंजी इहा ख़ुशकिस्मती रही आहे त मूंखे दोस्त सुठा मिलिया आहिनि ऐं मां जिन जी महिनतुनि सां स्कूल में असांजी मैडम अतुल साहिबा, बहरहाल मूंखे दोस्त ॾाढा भलिया मिलिया आहिनि। ऐं ख़ासि सोशल वर्क में मुंहिंजो वॾो भाउ, मुंहिंजी वालदा, ऐं उन्हनि जिन में मुंहिंजी इहा परवरिश कई आहे, जिन मुंहिंजो साथ ॾिनो आहे, असुल में इहो सॼो क्रेडिट उन ॾे थो वञे, मूं ॾे को क्रेडिट कोन थो वञे। हा, हिकिड़ी जुस्तजू आहे, मां ख़ामोश थी वेहणु कोन थो चाहियां। मां चवां थो ज़िंदगी थोरी आहे, मूंखे सुभाणे ते बि एतवार कोन हूंदो आहे। कोशिशि कंदो आहे त कुझु कमु करे वठिजे ऐं कुझु दुनिया घुमी वठिजे। मुंहिंजा इहे 2 शौक़ रहिया आहिनि। ऐं जॾहिं मां हिते कमु करे थकी पवंदो आहियां त चवंदो आहे त हाणे बहितर इहो न आहे त इहे ॾींहं 8-10 ॾींहं ॿाहिरि हलियो वञिजे ऐं थोरो दुनिया खे बि ॾिसी वठिजे। वरी दुनिया जेका आहे उहा किताब में लिखी करे दोस्तनि खे ॿुधाइजे त ॿाहिरि दुनिया कहिड़ी आहे, छो जो असांजे दोस्तनि खे ॿाहिरि वञण जो मौक़ो तमामु घटि मिलियो आहे। कुदरती तौर ते मूंखे जेको पहिरियों जेको टूर मिलियो उहो जापान जो मिलियो, ऐं उहो बि जापान जे बादशाह मूंखे पाण वटि घुरायो सॼो उन जे ख़र्च सां। ऐं उतां जॾहिं शौक़ु शुरू थियो त पोइ बाक़ी असां जेके बि पंहिंजो ॿाहिरि विया आहियूं उहे सभु पंहिंजे ख़र्च ते विया आहियूं। डॉक्टर गजानी साहब सां गॾु विया आहियूं, जापान जो पंहिंजो अमेरिका जो टूर कयो आहे, उहो सॼो किताब में लिखियो आहे। मां हिन सॼे पंहिंजो कम जो जेको क्रेडिट आहे वरी बि उन्हनि खे ॾींदुमि, दोस्तनि खे जिन मुंहिंजे कम खे एप्रिशिएट कयो आहे, पर उन्हनि खे बि। ऐं मां उन्हनि दोस्तनि जी तनक़ीद जे करे बि हिते आहियां जिन मुंहिंजी सलाह कई। मां उन्हनि जी तनक़ीद कोन ॾिठो, मां उन्हनि जी उन तनक़ीद खे सलाह करे ॾिठो। ऐं जिन बि मुंहिंजनि दोस्तनि मुंहिंजे जंहिं बि कम ते तनक़ीद कई, मां उन खे अञा बि बहितर अंदाज़ में कमु करण जी कोशिशि कई त
त मां उन्हनि दोस्तनि जी तनक़ीदनि खे अखियुनि ते रखियो, छो जो ज़ाहिर आहे हर इंसान खे इख़्तिलाफ़ रखण जो हक़ु आहे ऐं असां उहो हक़ कंहिंखां खसे सघूं कोन था। सो मां अॼु ॾिसो त मां सभिनी दोस्तनि खे ओपन फोरम ॾिनो त मां जंहिंखे बि कुझु ॻाल्हाइणो आहे, हिज़बुल्लाह सुमरे खे बि चयो आहे जेको जेको चवणो अथई मुंहिंजे लाइ चओ। सो मूं हीउ ओपन फोरम छॾियो हुयो त मां जंहिं बि दोस्त खे मुंहिंजे लाइ ॻाल्हाइणो आहे, मां भलो कमु कयो आहे त बि चई सघे थो, को बुरो कमु कयो आहे त बि चई सघे थो। मां इन शइ खां पंहिंजो कोन थो घबरायां त मुंहिंजी तनक़ीद न थिए, पर मां अॼु वरी ॿी ॻाल्हि ॿुधायां थो त मां जेको अॼु हिते बीठो आहियां, मां उन्हनि सभिनी तनक़ीदनि जे करे बि हिते बीठो आहियां। जेकॾहिं शायदि मुंहिंजी तनक़ीद न थिए हा त मां पंहिंजी सलाह न करे सघां हा ऐं मां अॻिते न वधी सघां हा। सो मां त तव्हां सभिनी जो नथो रायतो आहियां। असांजो कराची में मुंहिंजो दोस्त आयो आहे आसिफ़ सीमाब, असांजो PTV जो वॾो अदाकार आहे ऐं मुंहिंजो जापान में साथी रहियो आहे। सो दोस्त पंहिंजो बि कुझु ॻाल्हाइणु चाहे पियो, पर थोरो लेट सां आयो आहे त उहो महफ़िल मूसीक़ी में कुझु मुंहिंजे बारे में ॻाल्हाईंदो। सो असां ॿई जापान जा साथी आहियूं, जापान में गॾु घुमियासीं, गॾु हरकतूं कयूंसीं, गॾु जापान खे इंजॉय कयोसीं। उहे मां अर्ज़ु कयां त उहे जापान वारा जेके मुंहिंजा ॾींहं हुया, जस्ट सम्झो त मां उहे मुंहिंजा ख़्वाब वारा ॾींहं हुया, उहे कीअं गुज़री आहे उहो वधीक तव्हांखे पोइ आसिफ़ ॾसींदो। असां जापान में केतिरो हिकिड़ो मुख़्तसिर अरसो केॾो सुठो गुज़ारियोसीं। सो मां तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां जिन हेॾे वॾी तइदाद में हिते शरीक थी करे ऐं मूंसां प्यार जो इज़हार कयो आहे। असांजा सखर खां दोस्त बि आया आहिनि, साफ़ी हज़रात, असांजा ममताज़ बुखारी साहब आहे, खान मोहम्मद साहब, मां कंहिंजा नाला खणा, मां सम्झो थोराइतो आहियां। मुंहिंजा सभई ज़ाती दोस्त आहिनि, नंढे हूंदे जा साथी आहिनि ऐं मां इन्हनि सभिनी जो थोराइतो आहियां जिन सॼी ज़िंदगी असां सां साथ ॾिनो आहे, असां सां प्यारु कयो आहे, असांजी ॻाल्हि ते इख़्तिलाफ़ बि रखियो आहे ऐं उहो इख़्तिलाफ़ इन करे रखियो आहे त जीअं असां पंहिंजी इस्लाह करे सघूं। ऐं मां तव्हां सभिनी मां इहा उमेदु रखां थो त इहो तव्हांजो प्यारु, इहा मोहबत ऐं इहो इख़्तिलाफ़ जारी रहंदो जीअं असां बाक़ी ज़िंदगी जा बाक़ी ॾींहं बि तव्हां दोस्तनि सां गॾिजी करे गुज़ारियो। महिरबानी।